तव्हांखे अॼु अमुन जे आलमी ॾींहं ते 21 सितंबर 2023 ते इहो ॿुधाईंदे ख़ुशी थिए थी त असां इन प्यार पचारूं यूट्यूब चैनल जी शुरूआति करे रहिया आहियूं। अमुन अंगण ते चूज़ो चुगंदो जिए जिए ज़ुल्म ज़लील जो बाज़ बुखारो मुर्दाबाद। हक़ मौजूद सिंध मौजूद अमन दोस्ती ज़िंदाबाद। अॼु अमन जे आलमी ॾींहं ते प्यार पचारूं उनवान सां असां यूट्यूब चैनल शुरू करे रहिया आहियूं। हिन चैनल में छा हूंदो? प्यार पचारूं हूंदियूं, सिंध जी साञा हूंदी, सूंहं जी साराह हूंदी, अमन दोस्ती इंसाफ़ हक़ जा होका हूंदा ऐं ज़िंदगी जो ज़िक्र हूंदो। इन करे तव्हां सभिनी ॿुधंदड़ ॾिसंदड़ जो साथ सहकार रहनुमाई खपे। हिन में मुख़्तलिफ़ सिलसिला शुरू कराया वेंदा जंहिंजो ख़ासि मक़सदु असांजा मसइला मुंझारा मामला जेका नफ़सियाती मामला हुजनि, असांजा मुआशी मामला हुजनि, सियासी मामला हुजनि ऐं असांजा फ़िक्री ऐं अकुली मामला हुजनि त उन फ़हम फ़िक्र खे खणी करे अव्हांजे साम्हूं अव्हांजे वांदकाई जे वक़्त जे लाइ विंदरायते अंदाज़ में मुख़्तलिफ़ सरगर्मियूं पेश कयूं वेंदियूं जिन में मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी खां वठी ज़िंदगी में आयल लाह चाढ़ा ज़िंदगी जा तजुर्बा ऐं हिकिड़े आम माण्हू खे हिकिड़े ॿार खां वठी ओड़े ताईं उनखे ज़िंदगी कीअं गुज़ारणु घुरिजे, उन जी ज़िंदगी कीअं गुज़रे पई ऐं अॻिते ईंदड़ ज़िंदगी जा जेके चैलेंजिस आहिनि, ललकारूं आहिनि, उहे कीअं जेको उन सां मुंहुं ॾिजे ऐं पंहिंजो पाण खे उन सां कीअं मुंहुं मुक़ाबिल कजे ऐं हिक ॿिए खां कीअं सिखिजे ऐं सेखारिजे। त हिन असांजे जेको आहे चैनल उनजो ख़ासि मक़सदु ज़िंदगी जो ज़िक्र ई हूंदो, ज़िंदगी जूं ॻाल्हियूं हूंदियूं ऐं तजुर्बा हूंदा, आज़मूदा हूंदा ऐं सिखण जो हिकिड़ो माहौल हूंदो, दोस्ताणो माहौल हूंदो ऐं जीअं असां सिखी सघूं ऐं ज़िंदगी ख़ुदि पाण ॻाल्हाईंदी ऐं ज़िंदगी हिकिड़े घर खां वठी आलमी दुनिया जे इदारनि ऐं आलमी दुनिया जे मसइलनि ताईं इन जो ज़िक्र जारी रहंदो। मां सम्झा तव्हां मूंखे सुञाणींदा हूंदव पर वरी बि न सुञाणींदड़नि लाइ ॾिसंदड़नि लाइ पंहिंजो मुख़्तसर जेको आहे सञाणप हुसैन सारंग। ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मां हारी जो पुटु आहियां ऐं मुंहिंजी तालीम MA MAd LLB आहे ऐं MPhil जो स्कॉलर बि आहियां ऐं उनखां पोइ 24 साल मूं जेका तालीम ॾींदे वठंदे गुज़ारिया अमली तौर ते बहसियत उस्ताद जे। उनखां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन में इम्तिहान पास करे 13 सालनि खां तालीमी इंतिज़ामी सरबराह तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहियां ऐं हिन वक़्तु मां मौजूदु आहियां जामशुरे में ऐं उतां ई तव्हां सां आवाज़ जे वसीले राब्ते में आहियां। असां गॾिजी करे इल्मु अदब जे हवाले सां, फ़िक्र जे हवाले सां, फ़न जे हवाले सां, समाजियात सियासियात मुआशियात जे हवाले सां, सक़ाफ़त जे हवाले सां ॻाल्हियूं कंदासीं जेकी असांजी ज़िंदगी सां लागू आहिनि। तव्हां असांजो मिलणु थींदो, ॾिसणु ॿुधणु थींदो। उमेदु तव्हांजो साथ जेका रहंदो ऐं हीअ जेको असांजो चैनल आहे प्यार पचारूं उन में अव्हां सां वरी ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। ऐं अॼु अमन जे आलमी ॾींहं ते इहो मुख़्तसरी पंहिंजो पाण खे तव्हां ॾाढो पेश कयूं था। उमेदु तव्हांजे सलाहनि सां, तजवीज़ुनि सां, रहनुमाई सां जीअं पोइ हिन कम खे वधीक बहितर बणाइबो। जॾहिं ही कारोबारी बुनियादनि ते उपत जे हवाले सां माली उपत जे हवाले सां चैनल असांजो आमदनी ॾियणु शुरू कंदो त मां तव्हां सभिनी जे साम्हूं पहिरीं वेहक में वाइदो कयां थो त उनजो जेको 50% आहे उहो इंसानी ज़िंदगी ऐं इंसानी ख़िदमत जे बहितरी तरक़ी वाधारे ऐं सुधारे लाइ कमु आणींदो। तव्हांजे साथ सहकार जी रहनुमाई जी अमली तौर ते ज़रूरत आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, हिनखे लाइक कयो, हिनखे शेयर कयो ऐं सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ वसीलनि ऐं ज़रियनि ते तव्हांजो साथ खपंदो, तव्हांजी रहनुमाई खपंदी। उमेदु असां पंहिंजा मक़सदु माणण में कामयाबु थींदासीं। महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत। कंहिं बि कम लाइ बाक़ाइदगी इंतिहाई ज़रूरी हूंदी आहे ऐं पाबंदी सां उहे शयूं कबियूं त मंज़िल ज़रूरु मिलंदी आहे। इन करे असांजो इहो सिलसिलो हफ़्तेवार जारी रहंदो ऐं कोशिशि कबी हफ़्ते में हिक खां वधीक वीडियोज़ में तव्हां सां वंडे सघजनि था पर इहो चिंता कयूं त हर हफ़्ते घटि में घटि हिकिड़े मौज़ू ते तव्हां सां कचहरी ज़रूरु कबी ऐं उन लाइ ज़रूरी आहे त हर पचारूं कंदे ईंदड़ असांजी ॻाल्हि ॿोल या जेको गुफ़्तगू थींदो उहो थींदो बुनियादी जेकी ॻाल्हि आहे त ज़िंदगी आहे छा, वॉट इज़ लाइफ।